मदीने में भी हजरत सारिया के ॾिसी रहियो हुयो त दुश्मन हमलो पिया कनि। तकरीर कंदे हजरत उमर मदीने मां फारिस दे मुंह करे हथ मथे खणी फरमायो, या सारियतल जबल, या सारियतल जबल, ओ सारिया जबल जो ख्याल कर, ओ सारिया पहाड़ जो ख्याल कर, दुश्मन पहाड़ जी ओट में हमलो तो करे। वेठो मदीने में हजरत उमर। अब का गाल समझो था इस्माइल आनी वालों ले समझो था। उमर साईं बीठो मदीने में आ। अब हिते जबल है न खुशदार गांव और ये सजो हिता वने बेलो टप तो जबल ही जबल है। ओ कोई ठाता है उहे तो परे थिया हिता पासे वारी गाल के असी को दा दिसो न कना ते परया चाहे केर वेठो खबर तो ए सामो दरवाजे का बाहर मुखे भी नजर न थो अचे। मोटरसाइकिल बीठो आ ले स्कूटी बीठो आ ले गदा गाड़ो बीठो आ। पर अल्लाह तो फरमाए जेके मुझा मुकर्रब बाना हुंदा हिन उनन जे ला फासला मां रब खत्म करे छडींदो आया। उमर साईं जो मिसाल आ। उमर का वधीक बियो केर मुकर्रब हुंदो? उमर फारूक का वधीक बियो को वली हुंदो? उमर फारूक का वधीक बियो को अल्लाह वारो हुंदो? ये हिकड़ी जगह ता 20,000 किलोमीटर दूर रड़ कई त वो मदीने मां निकतल आवाज हजरत सारिया के नहावंद में बुधण में आयो। पांजे साथियन के चई आवाज त जड़ो उमर जो, आवाज त जड़ो अमीरुल मोमिनीन जो। चई सिपाही मोकली जबल जे पहाड़ का ख्याल कयो उमर जो आवाज आयो त हक हुंदो। उहा जेकॾे हमलो कन हा त मुसलमान जंग हाराए वञन हा। हिक रड़ ते हारायल जंग मुसलमान खटे विया। अञा जोर सां जो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अब का गाल समझो था ले कोंदा समझो। मौलवी हरूबरो जे चरियो थियो चई तो अल्लाह वारन की कंहिं शइ जी ख़बर न आहे। हे त कुरान हदीस जी फरमाए पई त अल्लाह वारन के इहो पावर खुद रब ॾींदो आहे। हिकड़ो अकीदो वाज़े करे छडिया असा सुन्नियुनि जो अकीदो आहे त अल्लाह पंहिंजे वलियन के इहा कुवत अता कंदो। वली पाण मुरादो ताकत वारा न आहे, न को उन्हनि वटि कुवत आहे, उहे आम बाना। नबी वली रसूल पंहिंजी ज़ाती कुवत रखण वारो केर न आहे। कुवत रब ॾींदो, ताकत अल्लाह ॾींदो, पावर अल्लाह ॾींदो। इख्तियार केर ॾींदो आहे? ॻाल्हायो केर ॾींदो आहे? ज़ोर सां जो केर ॾींदो आहे? अल्लाह खां सिवा ॿियो को कुवत वारो न आहे। पर हदीस पढ़ी ॿुधाई मां बुखारी शरीफ जी त जॾहिं मुकर्रब बानो थी वेंदो आहे त उनखे अल्लाह इख्तियार ॾींदो आहे। अखियुनि जो इख्तियार, कननि जे ॿुधण जो, ॾियण वठण जो, हलण जो इख्तियार रब ॾींदो आहे। ॿुधा जे वलियन वटि इहो पावर हुजे त नबियन जो इख्तियार छा हूंदो? सुभान अल्लाह। जे हड़नी नबियन जी ॻाल्हि छॾे नबियन जे सरदार तुंहिंजे मुंहिंजे दिलबर दिलदार मोहम्मद मुस्तफा मुख्तार जी ॻाल्हि कयूं त ॿुधा इस्माइलानी वारा मुंहिंजे महबूब मुस्तफा जो इख्तियार केॾो आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। वाह मुंहिंजा महबूब तुंहिंजो शान। हे त उम्मत जो हाल, उमर साईं जो हाल है। ये हाल है आला हजरत फरमाए ये हाल है खिदमतगारों का तो सरकार का आलम क्या होगा? सुभान अल्लाह, बेशक सुभान अल्लाह। हजरत सैयदना उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु जी करामत है। कुरान में खुद अहिड़ी करामत अल्लाह ताला हजरत सैयदना सुलेमान अलैहिस्सलाम जे खलीफे जी बयान कई। हजरत सुलेमान अलैहिस्सलाम फरमायो सूरत नमल में तवील वाक़ियो आहे, मां आयत पढ़ंदुसि त वक्त वडो लगी वेंदो। हजरत सैयदना सुलेमान अलैहिस्सलाम फरमायो आहे को जेको बिल्किस जो तख्त आणे दे, इफरीत जिन्नू थी बीठो जी मां थो आणिया। इफरीत माना जबरदस्त वॾे कद वारो, कुवत वारो, ताकत वारो। जे ॿ पहर लॻंदा मूंखे आणी दे, ॿ पहर
जेतिरो वक्त कुरान में बयान थियो तफसीर वारन चयो ॿ पहर लगंदा वो तख्त आणींदो साईं जन फरमाए वे तू देर तो करी ॿियो के उथी बे हजरत सैयदना आसिफ बिन बरखिया उथी बीठो सुलेमान अलैहिस्सलाम जो खलीफो कुरान फरमायो उनके ज़बूर जो कुछ इल्म हुयो ज़बूर जे इल्म जे करे उनमें एड़ी ताकत हुई जो चई किबला मां तो तख्त आणे ॾेखारे साईं फरमायो घणी देर लगंदी जे देर छाजी लौणो कोन फेरींदे तख्त तुंहिंजे अखियुनि जे आॾो जे पहुचंदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह अब आयो सामो कूलर पियो ॾिसो यो सामो कूलर ठीक आ मां साईं मौलाना साईं गुलाम हैदर के चवा साईं यो खणी अच घट में घट त मिंट अध मिंट त लगंदो हिता साईं लहे फिरे रश लगी पई आदी मानू वेठा आहिनि वञे कूलर खणे वजन आ पानी भरेल अथव जैसी हिते पहुचे अध मिंट त लगंदो साईं हे असां जो आम मानू जो हाल हितां का कली साईं मुजा अमीर बगरे जा मोटरसाइकिल का है हिस्तानी काहे इंदे स्टेज से चाढ़ींदे हिन के वक्त लगंदो ए मोटरसाइकिल खणी कोन सकंदो हीनो अथवा मोटरसाइकिल हिकड़ो टायर खणंदो किरी पवंदो जेड़ी हालत हो आसिफ बिन बरखिया है जे दो सुलेमान ओ मुझा नबी सोना हुक्म कर देर छाजी अख चिंबण का अग में तख्त तुझे आडो हुंदो मुफस्सिरन लिखियो आ तो वो तख्त 40 मानू खणी हलंदा हुया हेरो गरो हुयो ओ हजरत सुलेमान अलैहिस्सलाम फलस्तीन में बैठो आ वो यमन में सनआ में या अदन में बैठो आ यमन जे इलाके में बिल्किस जो तख्ता विच में समुंड जबल दरिया वादियूं नहरूं वडा फासला ये हुक्म कईस हजरत सुलेमान लौणो न फेरियो आ तख्त आसिफ बिन बरखिया ने अॻियां रखिया जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह अब हे निज पिज कुरान हे जेको मु वाक्यो बयान कयो न हिकड़ो अखर ब साईं सूरत नमल में निज पिज कुरान अल्लाह ये बयान फरमायो सुभान अल्लाह ये अल्लाह वारा जो पावर अल्लाह वारा पाण त कारीगर पाण त ताकत वारा पर उन्हनि जे जिस्मन सां का शइ लगी वञे न उहा शइ बि कुवत वारी बणियो अञा ज़ोर सां जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह जेका वलियन सां जुड़ियल जुती आ वलियन सां जुड़ियल कुर्तो आ वलियन जे मथे ते पयल पटको आ अल्लाह वारन जे जिस्मन ते पयल पहराण आ अल्लाह वारन जे जिस्मन ते लगल का शय आ अल्लाह ताला उन कपड़े में उन जुती में चमड़े में उन टोपी में भी बरकतूं रखाए छडियूं आहिनि सुभान अल्लाह सुभान अल्लाह अञा ज़ोर सां जो सुभान अल्लाह असां जे सिंध में शहर आहे दादू ॿुधो अथव न दादू खां थोरो अॻियां तकरीबन 5-6 किलोमीटर मखदूम बिलावल रहमतुल्लाह अलैह ॿुधो अथव नालो मखदूम बिलाल जंहिंखे घाणे में पीढ़ायो आहिनि शहीद मखदूम बिलाल रहमतुल्लाह अलैह मखदूम बिलाल रहमतुल्लाह अलैह इतां सिंधु दरिया मां ॿेड़ी ते चढ़ी सेवण पियो वञे दादू मां सेवण पियो वञे जे ॿेड़ी ते चढ़ियो उहो मलाह जेको हलाइण वारो हुयो ॿेड़ी वॾो गारियर हुयो गारियूं साईं जन फरमाया बा असां फ़कीर माण्हू कुरान पे तो पढ़ा तू चुप करे वे थोड़ी देर खणी बस कर थोड़ी देर खणी चुप कर मां कुरान पे तो पढ़ा चई साईं किबला नाराज न थी मां आदत खां मजबूर आहियां हे अची ॾाढी थी वई आहे गारियूं ॾींदे किबला नाराज न थी मुंहिंजी आदत गारियूं ॾींदुसि साईं जन जे मथे ते पग हुई लाहे खणी उन मलाह जे मथे ते रखी जेको ॿेड़ी पियो हलाए मखदूम बिलाल रहमतुल्लाह अलैह मथे ता पग लाहे खणी उन मलाह जे मथे ते रखी साईं जेको गारियूं पियो ॾे जेको घटवध पियो ॻाल्हाए नाशाइस्ता गुफ्ता पियो ॻाल्हाए अल्लाह वारे जी पग जो मथे ते पई आहे त क़ुरान पढ़ण शुरू कयो सुभान अल्लाह
कुरान पे पढ़े सिपारन जा सिपारा जैसी दादू मां सेवण सही हलला हलला बेड़ी जो पंध केतरो साइकिल भी तेज हलंदी आ बेड़ी अञा आस्ते हलंदी आ हलला हलला जैसी सेवण पोता तैसी कुरान पे पढ़े टक्को कुरान जो पढ़ियल न हुयो याद हाफिज कुरान कारी वांगुर पे तिलावत साईं लथा न बा हाणे यो पटको मुखे मोटाए दी ने मथो उघाड़ो आ वना तो महफिल में पटको लीने हाजुर साईं केड़ा तां जी अमानत बुजुर्गे पटको वापस मोटाए पटको लाचयूं गारिन में शुरू थी कादे वे कुरान कादे वे हदीस कादे वे तिलावत कादे वे किरात सब खत्म ओ यो अल्लाह वारे जी पग जो कमाल आ यो अल्लाह वारे जे टोपी जो कमाल आ हाणे मता को मानू चवे त ये वरी किए तो थी सके साईं ये वाक्य बयान करे छजो पुट कुरान में बेड़ो वाक्य आयो चओ सुभान अल्लाह थका थका वेठा आयो दे भला दुरूद पढ़ो तो मैं बुधाया सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। यूसुफ अलैहिस्सलाम जो वाक़ियो तवा बुधो हुंदो आलिमन का यूसुफ कनान जे खूह मां निकरी मिस्र पहुतो मिस्र जे जेल में पियो जेल मां निकरी अजीज मिस्र बणियो आ तवील किस्सो आ संदस भाईर जन हजरत यूसुफ के खूह में उछलायो हुयो मारण जी कोशिश कई हुई वक्त एड़ो आयो सभई भाईर हजरत यूसुफ जे कदम ते अचे पिया हिने तवील किस्सो आता जरूर आलिमन का बुधो हुंदो बस मकसद जो वो बयान दो कया अल्लाह जो कुरान दो फरमाए भाईरन का पुछा कई ए मुझा भाईरो बुधायो अब्बे जो छा हाला असा जे बाबे याकूब अलैहिस्सलाम जो छा हाला सैयदना याकूब अलैहिस्सलाम जे ला पुटन बुधायो ओ ता बाबा साईं तुझी मोहब्बत में रोई 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 अखियुन जे मथा पर्दो अची वियो आ दिसी नथा सघन एडो रुना हिन जो अखियुन ते हिजाब अची विया आहिनि बाबा साईं जी नज़र कमजोर थी वई आ दिसी नथा सघन हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम पंहिंजी कमीस लाथी पाण फरमाइंदा वञो हे खणी मुंहिंजी कमीस खणी वञो वञी मुंहिंजी कमीस खणी छा कयो मुंहिंजे अब्बे जी अखियुनि सां लायो अञा ज़ोर सां चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह कमीस मुंहिंजी खणी वञो वञी बाबे जी अखियुनि सां लायो बहाने वजीर आज़म हुयो मिस्र जो उन ज़माने में तहज़ीब मिस्र सॼी दुनिया में वॾे में वॾी भले में भली तहज़ीब हुई वेद बि हुया हकीम बि हुया तबीब बि हुया जे यूसुफ चाहे हा बाबे जे लाइ को वॾो अखियुनि जो हकीम मोकिले हा पंहिंजे अब्बे जे लाइ को डॉक्टर मोकिले हा को वेद मोकिले हा मोकिले सके यूसुफ अलैहिस्सलाम मोकिले सके बादशाह हुयो न उन ज़माने में मिस्र इए हुयो जे हिन ज़माने में दुनिया में यूरोप में हर इलाज थे जो साईं मुजा टेक्नोलॉजी उरूज ते आ उन ज़माने में मिस्र इए टेक्नोलॉजी उरूज ते उन ज़माने हजरत यूसुफ चाहे हा तबीब मोकिले हा कमीस छो मोकिले यूसुफ के खबर हुई त हिकड़ा बदबख्त एड़ा भी पैदा थींदा मोहम्मद मुस्तफा जी उम्मत में जेके अल्लाह वारन का बरकत हासिल करण के शिरक सदीदा मां कमीस मोलिश मोकले शिरक दी पहाड़ छो पटिया त नबी बरकतूं हासिल कन था जडे नबीन बरकत हासिल कई त मञणो पवंदो वलीयन जे जिस्मन सा जुड़ियल शयुन मां बरकत वठण हराम नाहे शिरक नाहे नबीन जी सुन्नत आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह तो छा तो भाई असा सुन्नी हरू भरू ये दुफ दे बंदूक हलाइंदा असा सुन्निन के के जी खबर ही कोने का सबूत हर चीज कुरान बाहे हदीस बाहे
रुगी तो के दिमाग ना है मुझे मुर्शिद दिलबर साईं फरमायो अल्लाह ॿुधाए छॾियो है वलियन जो शान आला वधायो वहाबा पर मुल्ला जो लाए छाते मगज थियो खराब हुआ सुभान अल्लाह है वलियन जो शान आला वधायो वहाबा मुल्ला जो लाए छाते मगज थियो खराब हुआ बेशक सुभान अल्लाह आगे केड़ी खबर अल्लाह वाले जो शान छाए को सुन्नी आलिम स्टेज ते बिहारियो ता बिहारी दो स्टेज ते मशकरा जेके तांगे मशकरियूं बुधाइंदा गारियूं ॾियण सेखारींदा सुन्नियुनि जी स्टेज ते अज त तोखे क़ुरान पढ़ी बुधाइन हदीस पढ़ी अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत शान मुस्तफा उलमाए सुन्नत सुभान अल्लाह वली सगोरा वारिस आहिन ये धरती उन्हनि हवाले ज़बूर में आ कुरान में आ लिखत उन्हनि जे नाले ओ ज़बूर में आ कुरान में आ लिखत उन्हनि जे नाले है वलियन जी मोहब्बत उल्फत समूरो सवाब वा सुभान अल्लाह अल्लाह वलियन जी मोहब्बत उल्फत समूरो सवाब वा मुल्ला जो लाए छाते मगज थियो खराब सुभान अल्लाह बेशक खौफ न खतरो आहे उन्हनि ते जन्नते रब आ राज़ी अल्लाह अञा ज़ोर सां चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह के अल्लाह जो खौफ नसीब थी वने अर्ज कयो न हक तो काती हक अदा करे ॾेखारियो हे उन जी ॻाल्हि आहे अल्लाह ताला हर खौफ खां उन्हनि खे आजो करे छॾींदो आहे यूसुफ अलैहिस्सलाम भाइरनि खे चयो कमीस खणी वञो भाइरनि ईअं कोन चयो त भला तबीब मोकिलो हुननि चयो त अल्लाह जो नबी आहे हिन जे कुर्ते में बि कमाल हाणे कुर्तो निकतो आहे मिस्र मां अस्कंदरिया मां कुर्तो निकतो आहे होॾे कनान में याकूब वेठो आहे सैयदना याकूब अलैहिस्सलाम तो फरमाए मूंखे पंहिंजे बच्चे जी खुशबू अची रही आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह घर वारनि चयो त तोखे पुराणी मोहब्बत लगी आहे पुराणी मोहब्बत आहे उन में तोखे मुगालतो थियो आहे कि न मूंखे यूसुफ जी सुरहाण थी अचे सुभान अल्लाह बस इहा ॻाल्हि कयईं पे त यूसुफ जो कुर्तो खणी ॿाहिरि पहुतो सुभान अल्लाह कुर्तो खणी हज़रत याकूब जी अखियुनि ते जो लातो अथनि कुरान लफ्ज़ फरमाया फरतत बसीरा सुभान अल्लाह कुर्तो अखियुनि ते लॻण सां कमीस मुबारक अखियुनि सां लाइण सां हज़रत याकूब जे निर्त जे आॾो जेको फरतो अची वियो हो हटी वियो जीअं नौजवान ॾिसंदा आहिनि ईअं याकूब अलैहिस्सलाम पंहिंजे कुराड़प जी उमिरि में ॾिसी रहियो आहे सुभान अल्लाह नबियनि जो शान सुभान अल्लाह अब हाणे इहो अल्लाह जे नबी जेके गुज़रियल हुया वली जेके गुज़रियल हुया उन्हनि जो इहो पावर आहे घड़ीअ में सुलेमान अलैहिस्सलाम जो खलीफ़ो मेलन जा पंध घड़ीअ में करे आयो हे यूसुफ अलैहिस्सलाम नबी जो हाल उन जे कपड़े जो इहो कमाल आहे पुट तू अंदाज़ो लगा इस्माइलानी वारो तवा अंदाज़ो लगायो जे अग इहो हाल हुयो त खुद मुझे लजपाल नबी जो केडो शान आला होंदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह ऐं असां सुन्नियुनि जो अक़ीदो आहे त मदीने वारे साईं के अल्लाह जेके बि इख्तियार ॾिना सभिनी नबियनि खां वधीक उत्तम ऐं आला ॾिना वधीक ॾिना जे हुस्न जी ॻाल्हि कजे त यूसुफ जे हुस्न खां वधीक नबीअ जो हुस्न आहे जे कुवत जी ॻाल्हि कजे त मुंहिंजे महबूब जी कुवत हज़रत सैयदना
ज़बूर नाज़िल जो कहिड़े नबी ते साईं दाऊद अलैहिस्सलाम एडी ताकत हुई जो ये लोह के वराइंदो हुयो न लोह पक्को लोह हिय लोह के वराइंदो हुयो इए वरी विंदो जे मेण मरी वरी सुभान अल्लाह मुझे महबूब वट दाऊद जी कुवत का वधिक कुवत एकड़ो पत्थर हुयो कुवत अची वियो पत्थर चवंदा 40 माण्हू ईंदा हुया हटाईंदा हुया तॾहिं हटंदो हुयो मदीने वारे सां हिकड़े भाकुर में खणी पत्थर हटाए गज़वे खंदक में खंदक पिया खोटिन सहाबी खंदक पिया खोटिन हिकड़ो पत्थर अची वियो वडी छिप अची वई सहाबी हणी हणी हथोड़ा हणी 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 थकजी पिया पत्थर न पियो टुटे साईं जन फरमायो ट्रीकम मुखे जो हथोड़ो मुखे जो हदीस जा लफ्ज अचन था मुझे महबूब ही बाहू मथे कई सुभान अल्लाह बाहू मथे करे ट्रीकम वठी फरमायन था बिस्मिल्लाह अल्लाहु अकबर हिक धक जो है न फरमायन था फारिस मुजी हुकूमत में शामिल थींदो वरी बिस्मिल्लाह अल्लाहु अकबर चई ये पत्थर ते जो है न फरमायन था रूम भी मुझे हुकूमत में शामिल थींदो सुभान अल्लाह इल्म तक हणी फरमायन था त पूरी दुनिया मुझे हुकूमत जे हेठ ईंदी सुभान अल्लाह रिवायतुन में आहे त साईं ने अरबन जो नालो वरतो पूरे अरब मुल्क मुझे हुकूमत में ईंदा बाद रिवायतुन में आलम जी गाल कई सॼी दुनिया ते मुहम्मदी फैज़ पहुचंदो साहबी चवन था सॼो ॾींहुं लॻी वियो पत्थर टुटे न पियो मुझे दिलबर नबी जी टिन ज़रबुन सां पत्थर भोरा भोरा थी वियो सुभान अल्लाह वरी जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह इते महबूब जी कुवत जो बेज़ार थियो ऐं मुझे नबी जी नज़र जो बेज़ार थियो सुभान अल्लाह इल्म जो असां जी नज़र रुगी मौजूदा शय के ॾिसे जेका साम्हूं आहे तोखे ख़बर आहे सुभाणे छा थींदो तोखे मूंखे ख़बर कोन्हे का सुभाणे असां छा थींदो कहिड़ा चेहरा हूंदासीं कहिड़ा क़बर में पवंदासीं कहिड़ी मानी खाईंदासीं अले मिलंदी अले न मिलंदी अले हिते हूंदासीं अले किथे हूंदासीं ख़बर न आहे हा न सुभाणे जी ख़बर न आहे पर मुंहिंजे नबी सॼी दुनिया जी हर ॾींहं जी तारीख़ हिक लफ़्ज़ में बयान करे छॾी आहे सुभान अल्लाह मुझे नबी फरमायो फारिस मुझी हुकूमत में इंदो फतह थी वियो सुभान अल्लाह हजरत उमर जे ज़माने में फारिस पियो फतह थे हजरत उमर फतह कयो मुझे दिलबर नबी 40 या 30 साल बाद में थियण वारो वाक़ियो अगे बयान कयो त मुंहिंजी उम्मत जो झंडो फारिस ते बि लॻंदो यमन ते बि लॻंदो रोम ते बि लॻंदो रोम बि फतह थियो फारिस बि फतह थियो ऐं असांजो अखियूं उहो ॾींहुं बि ॾिसंदियूं त वाशिंगटन ऐं पेरिस ऐं लंडन जे कोट किलनि ते बि मुंहिंजे महबूब मुहम्मद करीम जो झंडो लॻण वारो आहे सुभान अल्लाह बेशक हरी जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह यो वक्त भी ईंदो इंशाअल्लाह ईंदो जीअं फारिस फतह थियो महबूबन फरमायो त रोम जॾहिं सूरत रूम नाज़िल थी त कुरान फरमायो त रूम ते गलबो थींदो ईसाई फारिस का खटींदा वरी मुसलमान उन्हनि ते गलबो आणींदा त मक्के जा काफ़र खिलन मक्के जा काफ़र चथर पिया कनि जीअं अॼु असां ॻाल्हि कंदा आहियूं त इस्लाम जो झंडो सॼी दुनिया ते फड़कबो त ईअं साईं मुंहिंजा हे काफ़र खिलूं पिया कनि उन ज़माने में अबू बकर ते सिद्दीक़ अकबर ते खिलूं पिया कनि पर थियो जो रूम फतह थियो वरी मुसलमान उते विया रूम मां मुराद इस्तांबुल कुस्तुनतुनिया इहो इलाइक़ो आहे फतह थियो कि न कोन थियो बा सुभान अल्लाह मुसलमाननि जो झंडो अॼु बि फड़के थो पियो सुभान अल्लाह ऐं महबूबन फरमायो सॼी दुनिया ते मूं मोहम्मद करीम जो फैज़ लॻण वारो आहे
जैनी पासे या रसूल अल्लाह जी सदा अचण वारी आ सुभान अल्लाह बेशक जैनी पासे का सदा ईंदी या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह सुभान अल्लाह मुझे मुर्शिद दिल पर साईं फरमायो दुरूद पढ़ो तो बुधाया सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह हिक मान मगर मखलूक मथा तुझी रहमत सभ ते सायो आ हिक मान मगर मखलूक मथा तुझी रहमत सभ ते सायो आ तो ता तन मन धन महबूब फिदा होता तन मन धन महबूब फिदा तुझी सिक मुझो सरमायो आ कच्ची चवरायो या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह या रसूल अल्लाह या हबीब या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह जेके मञण था नबी हाजिर नाज़िर आसे त गजी पढ़ायो या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह जद सो समझा मुंह सजड़ो कयो तो जानी मुखे जीव जीव चयो चो सुभान अल्लाह जद सो समझा मुंह सजड़ो कयो तो जानी मुखे जीव जीव चयो तो जानी मुखे जीव जीव चयो तो दर्दन जो दरमान कयो तो दर्दन जो दरमान कयो मुँह ओखिया अंदर आजमायो आ कच्ची चवरायो या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह ऐसो को न खुटो सो को न डठो जंहिंजो हथड़ो हबीब जी दामन में सुभान अल्लाह जंहिंजो हथड़ा हबीब जी दामन में जंहिंजा हथड़ा हबीब जी दामन में ओ थरब उथन पर को न उझे ओ थरब उथन पर को न उझे जो चिराग पिरी चमकायो आ ओ थरब उथन तब को न उझे जो चिराग पिरी चमकायो आ या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह मोहब्बत से जो या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह या
रसूल अल्लाह। ऐ मिट माइट मिट्टिया मिलट वींदा कारी कंबर अंदर ना कमाईंदा कारी कबर अंदर ना कमाईंदा पर सामीय में संभारूं तू दे यार रसूल अल्लाह सामीय में संभारूं तू दे जिते को न कहजे कम आयो आ तो तन मन धन महबूब फिदा तो तन मन धन बफेदा तो जी सिक मुझो सरमायो। सुभान अल्लाह सुभान। आखिरी शेर मुंह में इल्म अमल नेकी बुना गिफलत में उम्र आ गुजरी वही गिफलत में उम्र आ गुजरी वही कर दिल पर साईं ते करम पिरी कर दिल पर साईं ते करम पिरी तोखे दिल जो हाल बुधायो। सुभान अल्लाह। तोखे दिल जो हाल बुधायो गज्जी चवरायो काज़िबान खामोश रहे यार रसूल अल्लाह या हबीब अल्लाह या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह। सुभान अल्लाह। नारे तकबीर नारे रिसाला नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर तुझो साईं मुझो साईं दिल पर साईं दिल पर साईं। सुभान अल्लाह। ये मुझे दिल पर नबी जो मौली जे तो भित जे परे पासे जी नबी की खबर ना अल्लाह तो की हदीस बताए सही मुस्लिम शरीफ हदीस बुखारी का पो हदीस में वडो शान वारो किताब सही मुस्लिम हदीस मुबारक है रावी चवे तो त महबूबन करीम जे जमाने में सिज के गिरहण लगी आ माफ कजो सही मुस्लिम शरीफ न सुनन अबू दाऊद शरीफ अल्लाह गलत न चवराए सुनन अबू दाऊद शरीफ सिज के गिरहण लगी आ सिज गिरहण लगी मुझा दिल पर नबी घर मां निकता सिज गिरहण जी नमाज पढ़ाइण जेला नमाज पढ़ाइण जेला घर निकता हिन सहाबी भी गॾु आहिनि मैदान में आया नमाज पई हले सहाबी चवनि था असां नमाज में ॾिठोसीं महबूब सोना पढ़न नमाज पिया पर नमाज दौरान जो हथ हीअं मथे वधायो सुभान अल्लाह हथ मथे वधायो सुभान अल्लाह तवज्जो मुलिया मुझू गालियूं समझ में अचनि बेशक हथ मुबारक मथे वधायो हथ शरीफ जो मथे वियो वरी महबूबन नमाज दौरानी हथ पोइते कयो वरी साहबन जो तो पियो फेरो महबूबन हथ मथे कयो वरी हथ पोइते कयो न वरी हथ मथे कयो न वरी पोइते कयो न नमाज पूरी थी असां साईं जन जी खिदमत में आयासीं अचे अर्ज कयोसीं या रसूल अल्लाह नमाज पढ़ण जो नओं तरीक़ो अल्लाह
ताला मता नाज़िल कयो आ। सुभान अल्लाह। नमाज तो हुआ ना जेका नबी सेखारी, सहाबन समझो शायद हुआ तो हिय नमाज पढ़ंदा आयूं बीठा आयूं, पर मता हाणे नओ हुकुम आयो आ त तकबीर का पो क़याम में 3 दफा हथ मथे खणो। नबी जो हथ खयो न, असा सुन्नी त नबी जे पोयां आयूं न। अल्लाह बेशक सुभान अल्लाह। के मुला मौलवी जे पोयां न, असा मदीने वाले साईं जे पोयां आयूं। असांजा फकीर, असांजा मुजतहिद, असांजा अगवान, असांजा पीर, असांजा बुजुर्ग, असांजा वली सभई कंहिंजे पोयां चो मदीने वारे साईं। सुभान अल्लाह। ऐं इहो तरीक़ो सहाबन जो या रसूल अल्लाह नमाज में हथ वधायो वरी हथ पोते कयो, शायद नओ तरीक़ो अल्लाह ताला नाज़िल कयो आ। मुझे महबूब के वरी अर्ज कन या रसूल अल्लाह 3 दफा हथ मथे खणी वरी जो ॾिसूं त तव्हां खिली रहिया हुयो नमाज में मुर्को पिया। सुभान अल्लाह। पढ़ो नमाज पिया पर नमाज में मुर्को पिया। चेहरे ते मुर्क हुई, चेहरे ते मुस्कुराहट हुई, चेहरे ते तबस्सुम हुयो। मुझा सोना सदाई खिलंदो रहो। सुभान अल्लाह। चओ सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। हाय हाय महबूब जी हिक मुर्क ता सिर घोरे छोरे। सुभान अल्लाह। त शेर बुधाए। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। हिक मुर्क ता ये खिले महबूब ता आशिकीए चवे महबूब दुनिया में लख लेकिन दिलदार मदीने वारो आ। सुभान अल्लाह। ओ सोहना बसमे थिया सभनी जो सरदार मदीने वारो आ। सुभान अल्लाह। ओ जो नालो खुदा जे नाले सा आहे अर्श जे कुंगरन ते उकयल। सुभान अल्लाह। जो नालो खुदा जे नाले सा आहे अर्श जे कुंगरन ते उकयल। एडी इज्जत अज़मत जो साईं पगदार मदीने वारो आ। सुभान अल्लाह। एडी इज्जत अज़मत जो साईं पगदार मदीने वारो आ। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। समझो दाबा हाणे इन्हनि जो बंदी जो मौलवी आहे इस्माइल देलवी आहे न सही हुयो उन किताब में लिखियो आहे पंहिंजो किताब द सिराते मुस्तकीम। चए थो निमाज़ में घोड़े कुत्ते खच्चर जो ख्याल अचे निमाज़ कोन टुटंदी, नबीअ जो ख्याल अचे निमाज़ भरी पवंदी। अस्तगफिरुल्लाह। हाणे तव्हां इंसाफ़ सां ॿुधायो त जेको चवे निमाज़ में नबीअ जो ख्याल अचे निमाज़ टुटी पवंदी, इहो सहाबा जे तरीक़े ते आहे या गुमराहीअ ते आहे? सहाबा जो तरीक़ो त इहो हुयो नबी निमाज़ पढ़े थो पियो, निमाज़ पढ़ण वक़्तु ध्यानु किथे हूंदो आहे? सजदे वारी जाइ ते। ऐं निमाज़ में लोणो फेरे न निमाज़ मकरूह थी वेंदी, पर सीनो फिरी वञे निमाज़ भॼी पवंदी। आलिम वेठा आहिनि पुछा कयो सीनो किबले खां ईअं फिरी वञे न हीअं सीनो किबले खां फिरी वञे निमाज़ भॼी पवंदी, वराए खां पढ़णी पवंदी। हाणे हे साहबी निमाज़ था पढ़नि पिया, महबूब निमाज़ पढ़ाए थो पियो, हीअं लोणो फेरे फेरे सुभान अल्लाह। साईं करीमन ईअं कोन चयो त निमाज़ में मूंडे छो पिया ॾिसो, निमाज़ भॼी पियव, वराए खां पढ़ो। सही बुखारी शरीफ जी हदीस आहे जॾहिं आखिरी वक़्तु हुयो, आखिरी ॾींहुं हुयो, साईं करीम ज़ाहिरी दुनिया तां विसाल फरमाइनि पिया, अबू बकर निमाज़ पियो पढ़ाए, चवनि था त अचानक बुखारी शरीफ जी हदीस आहे महबूबनि जे हुजरे जो पर्दो लुटियो हटियो, पर्दो जो हटियो वा, असां पंहिंजा सीना फेरे 3 ॾींहं गुज़री विया हुया, नबी जो दीदार न थियो हुयो, असां निमाज़ूं शायदि टुटी पवनि हा, निमाज़ विसरी वई,
क़याम गुज़री वियो अबू बकर नमाज़ पढ़ाए पियो असां खे नमाज़ याद कोन हुई असां जो पर्दो हटियो आहे कुझु यार जो दीदार त करे वठो सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत शान मुस्तफा अज़मत मुस्तफा मकाम मुस्तफा सुभान अल्लाह अब का गाल समझ में आई हले कोन आई ए मां पंहिंजे घरां ॻाल्हियूं कोन थो ॿुधायां हदीस जो हवालो भाई जेकॾहिं कंहिंखे एतिराज़ हुजे सुभान अल्लाह मोबाइल में 10,000 किताब पिया आहिनि सुभान अल्लाह मता कोई एतिराज़ करे ईअं ख़ाली हथ असां बि कोन हलंदा आहियूं दिलबर साईं जो फैज़ आहे अल्लाह सुभान अल्लाह ए साहबी नमाज था पढ़न नमाज छडे वरी नबी दे था ॾिसन ऐं साईं करीम ईअं कोन चयो त नमाज वई पढ़ाए खपे हिकिड़ो साहबी नमाज पे पढ़े साईं करीम सॾु कयुसि हेरेलिया ॿियो दफ़ो सॾु कयुसि वो नमाज पे पढ़े नमाज पढ़े पियो हुन चयो हाणे नमाज कीअं छोड़े वञा साईं करीम जी ख़िदमत में आयो या रसूल अल्लाह देर इन जे करे थी वई मुंहिंजा महबूब मां नमाज पियो पढ़ां साईं करीम ने फरमायो तो क़ुरान न पढ़ियो आहे भली नमाज में हुजो त नबी सॾे नमाज टोड़े मुंहिंजी दरबार में हाज़िर थियो सुभान अल्लाह ऐं जितां टोड़े मूं वटि आहिनि मुंहिंजो कमु कई वापस मोटी उन जाइ तां नमाज शुरू करी हा तुंहिंजी नमाज न भॼे हा उतां दुबारा थी वञे हा छो त मुंहिंजो कमु ख़ुदि अल्लाह जो कमु आहे मुंहिंजे कम सां वञी हा जॾहिं तूं नमाज में मौजूद आहीं मशगूल आहीं सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह वाह मुंहिंजा महबूब तुंहिंजो शान वाह मदीने वाला वाह मदीने वारा तुंहिंजो मकाम सुभान अल्लाह वाह मदीने वारा तुंहिंजी इज्जत सुभान अल्लाह हदीस पूरी या रसूल अल्लाह हथ जो वधायो त शायद नओं हुकुम नाज़िल थियो आहे हदीस याद आहे न साईं ने फरमायो नमाज जो नओं हुकुम नाज़िल न थियो आहे मां नमाज पढ़ां पियो जन्नत मुंहिंजे अखियुनि जे आॾो अची वई आहे सुभान अल्लाह जन्नत जो हिकिड़ो अंगूरनि जो छिको पियो लड़के मुंहिंजी दिल चाहियो त इहे अंगूर पटियां पंहिंजी उम्मत खे खारायां सुभान अल्लाह वाह मदीने वाह वाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह जे मदीने वारो चाहे हिन दुनिया में जन्नत जा ताम खाराए सघे थो सुभान अल्लाह बेशक हजरत अबू बकर सिद्दीक गारे हिरा गारे सोर में आयो चे नबी के अर्ज की या रसूल अल्लाह उन लगी ओ मथे आए हेठा जमीन ता वञ गारे सोर ते त 5 कलाक जो पंध लगे जेके मके पाक विया आहिनि उन्हनि खे ख़बर 4 कलाक लगन था पंध कंदे समझो था को शहरी माण्हू हुजे त उन जा त लाही निकिरी वेंदा तव्हां जाबलू माण्हू आयो तव्हांखे ख़बर आहे पंध त सोलो थी थो वञे खुददार वारा आया आहिनि जबलनि वारा असां जहिड़ो शहरी माण्हू जेको सॼो ॾींहुं गाॾी में वेठो आहे जो त हिकिड़ो पहाड़ चढ़े थो कमु पूरो थी थो वञे ओ 8,000 मीटर ले केतिरा आहे अला ग़लत न चवराए एतिरो मथे 8,000 फुट मथे एतिरो मथे गारे सोर या रसूल अल्लाह उन लगी हाणे साईं जन ये कोन चयो अबू बकर मां भी हितां आयो आहियां तू भी हितां आयो आहीं मूंखे कहिड़ी ख़बर पाणी किथे अबू बकर जो अकीदो हुयो नबी के पानी जो चयो अथव न साईं पानी प्यारी सुभान अल्लाह मुल्ला वारो अकीदो ना है त नबी कुछ न दींदो नबी को नफ़ो न दींदो अबू बकर जो अकीदो आहे जे जबल जी चोटी ते महबूब पानी प्यारे सके तो इख्तियार वारो सुभान अल्लाह सुभान अल्लाह हक सुभान अल्लाह या रसूल अल्लाह उन लगी आ मुझे दिलबर नबी फरमायो वञ गार जे दर ते पानी पियो अथई पिया अबू बकर जवाब कोन ॾिनो त या रसूल अल्लाह हींअर त आयो तू बायो ई मां बायो है हींअर दरवाजे मां आया आहियूं मूं त पानी कोन ॾिठो या रसूल अल्लाह तव्हां कीअं ॾिठो अबू बकर जो अकीदो हुयो मुंहिंजे मुर्शिद सिद्दीक़ अकबर जो अकीदो हुयो नबी चयो वा त पानी पियो हूंदो सुभान अल्लाह
वापस आयो या रसूल अल्लाह महबूबन फरमायो अबू बकर पानी पीतो ही हबीब एड़ो पानी हुयो एड़ो पानी हुयो एड़ो पानी हुयो न कदे जिंदगी में मु एड़ो खुशबूदार पानी डिठो न जायकेदार पानी पीतो एडो अच्छो गड़न का शफाफ खीर का सफेद एड़ो पानी जिंदगी में मु कदे कोन पीतो मुझे दिलबर नबी फरमायो ओ अबू बकर तुझे ला अल्लाह कौसर जी कल लड़ी जमीन ते वहाए चली हुई जे नबी जो आशिक अबू बकर उन लाए दुनिया में कौसर जो प्यालो पी वठे सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह वाह वाह सुभान अल्लाह ए नबी जो इख्तियार आज चाहे पंजे परवानन जे ला जमीन ते कौसर अजब बहाए सके सुभान अल्लाह बेशक सुभान अल्लाह या रसूलुल्लाह हथ वधायो कोन पूरा खाराए वछो कोन साईं फरमायो त मूचो त भली तवा अमल कयो मता तवा जी दिल भरजी वने जन्नत जे ताम जी का तौहीन कयो जी मूसा कलीमुल्लाह जी कौम वारन कयो कुरान में वाक़ियो आहे सूरह बकरा में मन नहीं सलवा नाज़िल थियो तो उनन चयो एड़ा के नक निर्जा हुया मूसा कलीमुल्लाह उनन जे ला दुआ घुरी जन्नत में ताम लहंदो हुयो जन्नत जो ताम लंदो हे वरी बनी इसराइल चवंदा मूसा असा कोई इयो ताम खाइना सी रुगी हिकड़ो ताम असा जेला दुआ गुर को थूम खारा को बसर खारा को मसूर जी दाल खारा हे बनी इसराइल मूसा कलीमुल्लाह के दा चवन जन्नत जो ताम न कबे थूम खारा एड़ा बदबख्त मानू एडो हजरत मूसा कलीमुल्लाह की अजियत पहुंचाया मुझो मता मुझी उम्मत वारा तौहीन कन जन्नत जे ताम जी भली अमल कन क़यामत जे दिहाड़े अल्लाह इनन के ये हरई नेमत हुई पेश फरमाए सुभान अल्लाह सुभान चमण जो मकसद यो होयो त मुझे दिलबर नबी जो इख्तियार दो अल्लाह है मदीने मां भी हथ वधाइन त जन्नत ताई हथ पहुंचाए सघन था सुभान अल्लाह सुभान मानो चवन था नबी जी पहुंच भित जे परे पासे ताई कोने महबूबन जी डाची मुबारक गुम थी वई डाची साईं जी गुम थी वई साहबन के साईं मोकले वने गोले विया साहबी ओडे वियो गोले चो त मदीने जा मुनाफिक पिया जन दिस हूं आसमान जो खबरों तो बुधाए गैब जो गालियों तो बुधाए हाने पांजी डाची गुम थी वे साहब खबर कोन जी अज जा मौलवी चवंदा है अज जो मुलो चवंदो है न हजरत बीबी आयशा सिद्दीका वारो वाकिया है फक जे नबी के दी खबर ही तो पानी जाल जी खबर छो कोन है माज अल्लाह अस्तगफिरुल्लाह साकी गाल जेका मदीने जा मुनाफिक कंदा होया न अज भी बलोचिस्तान जा मुनाफिक उहा ही गाल तक पर मोमिन अज भी वो अबू बकर वारो ईमान पियो रखे त नबी हक चयो सच चयो वा नबी के हर शय जो इल्म आहे सुभान अल्लाह बेशक सुभान अल्लाह साईं जे कन्ने या गाल मुनाफिकन जी पोती छदा जो रसूलुल्लाह हिय था मुनाफिक जंद गैब जो खबरों तो बुधाए आसमान जो गालियों तो बुधाए रब जी मुलाकात जी गाल तो बुधाए वरी पांजी डाची जी खबर कोन द साईं ने फरमायो तो वणो फिलाणे वण में फिलाणे पासे फिलाणी जाय ते फिलाणे वण में मुझे डाची जी मोहार फांसी पया छडाए नथी सके वनी काए चो सुभान अल्लाह फरमायो इहो जो मां चवा पियो अल्लाह जो कानून आहे मां रब जी रज़ा ते राज़ी रहण वारो आहियां न त अल्लाह त इए फरमायो व अल्लमक मा लम तकुन तअलम मुजा दिलबर नबी जेको तू न ॼाणदो हुए मु अल्लाह तोखे हड़ई इल्म ॾेई छॾियो आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह ये आयत बुधी वरी ये चंदा इन मा मुराद जुज़ी इल्म जुज़वी
जुज़वी इल्म मुझो इल्म गैब जुज़ी मन पो कुली वरी असा मनाईंदा सोई यो त मन्यो ही न हुआ त चई पियो गैब जो इल्म आहे ही कोन इन आयत ते तवा जा हड़ई मुफस्सिर लिखन था तवा जा हड़ई मुल्ला चवन था जुज़वी इल्म गैब आहे मुझो इहो त मन्यो इल्म गैब आहे इहो थोरो मन्यो वधीक मनाइण असा जो कम इते न मने त क़यामत में त जरूर मने बेशक अशर में त जरूर मने न मदीने वाले साईं फरमायो तो मां मोहम्मद करीम अल्लाह ताला जे खजानन जो वारिस सही मालिक आया सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सुभान अल्लाह यो जेको कुदरत आ इख्तियार आ पावर आ मुझे का कुरान जी आयत खुतबे में पढ़ी त हक तो काती अल्लाह सा ताल्लुक कायम करण जो हक अदा कयो जे जेतिरो हक अदा कयो उनके ओडो दर्जो मिलियो आहे नबियन का वधीक खौफे खुदा जो हक के अदा न कयो वलियन में नबियन का बाद में वलियन हक अदा करे दिखायो पर याद रखो इस्माइलानी वारो माज़ल्ला अल्लाह वली ठाण बंद न कया इन रब कायनात इनायत करण बंद न कया अजब मेहरबानी कंदो वा अल्लाह अजब करम कंदो वा जेको वहे सो लहे जेको लोचींदो सो लहंदो जेको कोशिश कंदो सो लहंदो वो अल्लाह जे कुरान फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनु तकुल्लाह ए ईमान वारो तुझो अल्लाह जी जात का हक तो काती जियां टिकण जो हक आहे सुभान अल्लाह हाणे नबी वांगुर असां त नथा थी सघो मुमकिन ही नाहे मुमकिन ही नाहे इहो दरवाज़ो इहो बाब बंद कर नबी जहिड़ो केर नथो थी सघे असां सुन्नियुनि जो अक़ीदो आहे नबीअनि जहिड़ो मदीने वारो साईं त परे जी ॻाल्हि कंहिं बि नबी जहिड़ो नथो थी सघे आम इंसाननि जो दर्जो नबीअनि जहिड़ो नाहे समझो था पर अल्लाह जे नबीअ तरीक़ो सेखारियो समझो था रस्तो ॾेखारे हज़रत पीर साईं मोहम्मद राशिद रोज़े धनी रहमतुल्लाह अलैह सिंध में पीर जो ॻोठ आहे हज़रत ख्वाजा पीर मोहम्मद राशिद रोज़े धनी रहमतुल्लाह अलैह पुछा कई साईं हे जेको महबूब सुणा मेराज ते विया हुया उहो दरवाज़ो खुलियल आहे बंदि थी वियो अल्लाह जे दीदार ते पहुचण जो अल्लाह ताला ते रसाई जो दरवाज़ो बंद खुलियल महबूब जेको विया वापस आया वरी दर बंद थियो त हज़रत साईं पीर मोहम्मद राशिद रोज़े धणी हिकिड़ो मिसाल ॾिनो वाह जो मिसाल ॾिनो चओ सुभान अल्लाह त ॿुधाया सुभान अल्लाह बादशाह हारून रशीद दजले दरिया जे मथा पुल ठहराए त जीअं मां शिकार ते वञा परे पासे वञा पुल ठहराई पंहिंजे लाइ पंहिंजी गुज़रगाह जे लाइ पंहिंजे अचण वञण जे लाइ पुल त पंहिंजे लाइ ठहराई हुई पर हारून रशीद बि गुज़री वियो उनजा वज़ीर बि गुज़री विया उनजा साईं मुंहिंजा मुशीर बि गुज़री विया पोइ साईं मुंहिंजा वॾेरा बि गुज़रिया अमीर बि गुज़रिया दुकानदार बि गुज़रिया पोइ साईं हारी नारी मज़दूर सभई उन पुल तां गुज़रनि पिया हारून रशीद जी जोड़ियल पुल सॼे बगदाद खे फ़ाइदो ॾे छा मोहम्मद मुस्तफ़ा जी जोड़ियल पुल उन जी उम्मत खे फ़ाइदो कोन ॾींदी वरी जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह रस्तो मदीने वारे साईं ॾेखारियो आ हो मिठा गस मुझे महबूब ॾेखारियो आ कीअं ॾेखारियो थे क़ुरान फरमायो वमा आताकुमुर रसूलो फखुज़ूहु वमा नहाकुम अन्हु फंतहू सुभान अल्लाह जे कम जो मदीने वारो साईं अमर ॾे उनखे पकड़ियो चंबड़ी
अल्लाह ताला ये न फरमाए वमा आताकुमुर रसूलो फअमिलूहु उनते अमल कयो जेको नबी चयो आ उनते अमल कयो अमिलू ये न चे फखुजूहु उनके पकड़ियो चंपड़ी पोसलो जेको मदीने वारे साईं सिखारियो जेको तरीको महबूब सिखारियो इस्माइलानी वारो कुरान दो फरमाओ उनके चंपड़ी पो उनके मजबूती सां झलियो हवाऊं लगन गुमराही जो शैतान जे विसवसन जो नफसानी ख्वाहिशात जो केतिरियूं बि हवाऊं लगन पर तुंहिंजो हथ नबी दी दामन में अहिड़ो हुजे जो सॼी दुनिया गंजी पवे पर तोखे महबूब खां परे न करे सघे सुभान अल्लाह सुभान अञा ज़ोर सां चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह ये चो त मां हर हाल में पंहिंजे दिलबर नबी सां मोहब्बत रखण वारो सुभान अल्लाह दिलबर साईं फरमायो सुभान अल्लाह न मीर आया न पीर आया नबीअ जे दर जो फकीर आया सुभान अल्लाह न मीर आया न पीर आया न मीर आया न पीर आया नबीअ जे दर जो फकीर आया नबीअ जे दर जो फकीर आया नबीअ जे दर जो फकीर आया सुभान अल्लाह है जॾहिं खां जानिब जो दर वतो थम रही न मूंखे आकाण कंहिंजी सुभान अल्लाह जॾहिं खां जानिब जो दर वतो थम रही न मूंखे आकाण कंहिंजी न आया ताजिर नकी तवंगर वकील ऐना वजीर आया बस नबीअ जे दर जो फकीर आया नबीअ जे दर जो फकीर आया चवरायो नबीअ जे दर जो फकीर आया नबीअ जे दर जो फकीर आया नबीअ जो आया निंधण को नया संभाले वठ जा मुझा मालिक है नबीअ जो आया निंधण को नया संभाले वठ जा मुझो तू नालो जे मुंह सां अटकिया उहे ही भटकिया सुभान अल्लाह सुभान अल्लाह नबीअ जो बणजी वञे जेको तोसां खंदो बूथ पर किरंदो तोखे हमेशा रब इज्जत वारो बणाए सुभान अल्लाह जे मुंह सां अटकिया उहे ही भटकिया इहा आऊं हद लकीर आया छो त नबीअ जे दर जो फकीर आया नबीअ जे दर जो फकीर आया मानो पुछा त दिलबर साईं जो साहिबजादो आयो इस्माइलानी में तोखे छा सेखारे वियो छा सिखी आए छा बुधी आए तो उनखे इहो ॿुधाए जाए त इहो सीने में सबक वेहारे आयो आहियां इहा ॻाल्हि सिखी आयो आहियां इहो सबक पिराए आयो आहियां त नबीअ जे दर जो फकीर आया नबीअ जे दर जो फकीर आया मीर आया न पीर आया नबीअ जे दर जो फकीर आया नबीअ जे दर जो फकीर आया सुभान अल्लाह सुभान अल्लाह ॻाल्हि वणी आहे त चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह नबी सां दिल लाए बि अहिड़ी दिल ला जो राजन खे ख़बर पवे त वा इस्माइलानी में फलाणो माण्हू मदीने वारे साईं जो आशिक सुभान अल्लाह तुझे गोठ में जरूर डॉक्टर भी हूंदो
तुझे गोठ में जरूर मास्टर बूंदो, तुझे गोठ में जरूर पुलिस वारो बूंदो। 12 माण्हू पतो पुछण ईंदो बा फिलाणो पुलिस वारो किथे रहंदो आ, तू उनखे ॾस ॾींदे फिलाणो आलिम किथे रहंदो आ, तेजो ॾस ॾींदे माण्हू तुंहिंजी सुञाण इन एतबार सां कनि यार हो जेको दीवानो हर वक्त या रसूल अल्लाह चवंदो आ सो सुभान अल्लाह या रसूल अल्लाह। तुझो नालो महबूब जे परवानन में लिखियल हुजे, दुआ या घुरंदो कर। माण्हू माल घुरन, माण्हू पैसो घुरन, माण्हू ॾोकड़ घुरन, माण्हू इज्जतूं घुरन, तू अल्लाह के अर्ज कर मुझा मौला ॿियो कुछ न खपे, ओ मुझा करीम रब ॿी का शइ न खपे, मौला बस नबीअ जी गुलामीअ में मूंखे क़बूल करा। समझो दाले कोन था समझो, जेके महबूब जो दर मिली वने, जेके नबी सां मोहब्बत मिली वने, जेके साईं सां